नाज़रीन, हैदराबाद जे नेम अदालत में मोटरवे करप्शन केस के हवाले से ॿुधणी थी है। अवां खे आगाह कयूं पिया हैदराबाद में नेब अदालत में मोटरवे करप्शन केस के हवाले से ॿुधणी थी है। हैदराबाद की नेब अदालत में सखर हैदराबाद मटियारी मोटरवे मेगा करप्शन केस की ॿुधणी थी है। जवाबदार असलम पीरज़ादो ज़ीशान सहतो की पिले बारगीन दरख्वास्तुनि ते वधीक कार्रवाई न थी सघी। तफ़सील मालूम कंदासीं। असगर खानोटी असांखे जॉइन किया है। जी असगर, आगाह कजो। जी बिल्कुल, अज नैब अदालत हैदराबाद में सखर हैदराबाद मोटरवे जे मटियारी सेक्शन में मेगा करप्शन केस की ॿुधणी थी। इन मौके ते अज सिंध बैंक जे ऑफिसर ताबिश शाह ऐं ज़ीशान सहतो जे ज़मानतुनि वारी दरख्वास्तुनि ते वकीलनि पंहिंजा दलील मुकमिल करे वरिता आहिनि। जॾहिं त उन मौके ते उन्हनि जे ज़मानत जी नैब पारां मुखालफ़त कई वई आहे। जॾहिं त नैब अदालत उन्हनि दरख़्वास्तुनि ते पंहिंजो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। जॾहिं त उन खां सवाइ ज़ीशान सहतो ऐं असलम पीरज़ादो पारां प्ले बार्गेनिंग वारनि ॾिनल दरख़्वास्तुनि ते नैब जी अदालत में अॼु बि का बि अघु भराई न थी सघी आहे ऐं न ई कार्रवाई मुकमिल करे उन्हनि ते को फ़ैसिलो अची सघियो आहे। इन हवाले सां अॼु नैब में FIA पारां इहो जवाबु दाख़िल कयो वियो आहे त जीअं त मटियारी जे हिकु सियासी शख़्सियत खे जंहिंजो तइलक असलम पीरज़ादो सां आहे, उनखे बि जांच में शामिल कयो वियो आहे ऐं उनखे नोटिस ॾिनो वियो आहे। जेसीं ताईं उन ते का कार्रवाई नथी थिए तेसीं ताईं इन प्ले बार्गेनिंग ते का बि कार्रवाई मुकमिल न कई वञे ऐं उन तंहिं करे ज़ीशान सहतो ऐं असलम पीरज़ादो पारां जेका दरख़्वास्त ॾिनी वई प्ले बार्गेनिंग ते, उन ते कार्रवाई अञा ताईं मुकमिल न थी सघी आहे। जॾहिं त केस जी जेका ॿुधणी आहे उहा 18 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। उन खां सवाइ ज़मीन हासिल करण जे हवाले सां ख़ानगी शाहिद रमेश खां जेका ख़ानगी वकीलनि पारां आॾी पुछा मुकमिल कई वई आहे ऐं केस जी ॿुधणी 18 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे। वॾी महिरबानी असगर खानोटी तफ़सील ॾियण जे लाइ। हैदराबाद की इंतज़ाम अदालत में सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस की ॿुधणी। असलम पीरज़ादो ऐं ज़ीशान सहतो की प्ले बार्गेनिंग वारी दरख्वास्तुनि ते वधीक कार्रवाई न थी सघी। शाहिद तौर पेश थियल रमेश कुमार खां समूरनि जवाबदारनि जे वकीलनि पारां आॾी पुछा मुकमल कई वई।